नमस्कार। तव्हां सभिनी प्यार कंदड़नि खे तव्हां प्यार ॾियो था पिया, मोट ॾियो था पिया। परमात्मा शल तव्हांजे ख़ुशियुनि में बरकत विझे, ख़ुशियूं हुजनि तव्हांखे। परमात्मा तव्हांजो परिवार ख़ुशि रखे। सत्संग असां कॾहिं कंहिं महापुरुष जी, कंहिं भक्तनि जी, कंहिं संतनि जी कथाउनि ते हलाईंदा आहियूं, कॾहिं भॻवान जी कथायूं। अॼु हिकिड़ी अद्भुत कथा तव्हांखे ॿुधाईंदासीं, जंहिंजे ॿुधण सां तव्हांखे हिकिड़ो अनुभव इहो थींदो त मालिक अगरि कुझु असां खां खसींदो आहे त उन में कोई न कोई ज़रूरु राज़ हूंदो आहे। जीअं हाणे कंहिंखों दुकान कंहिंजो सड़ी वियो, या हाणे सैलाब आया आहिनि, काफ़ी बादल फाटा आहिनि, त माण्हू चवंदा आहिनि भॻवानु हे छा कई, मासां ईअं छो थियो, मासां ई इहा शइ छो घटना घटी, मां कहिड़ो ॾोह कयो जो मासां इहो सभु शइ थियो। लेकिन कई अहिड़ियूं घटनायूं थींदियूं आहिनि कंहिं कंहिं माण्हुनि सां, ॿुधाऊं काफ़ी घटनायूं थियूं जेके पोइ बाद में उहे चवंदा आहिनि यार इहो सुठो थियो, काश उहा शइ न थिए हा त पोइ शायदि अॼु मां हिन मंज़िल ते न हुजां। तीअं हिकिड़े संत जी कथा आहे। उहो पहिरें संत त न हुयो, पहिरें उहो दुकानदार हुयो, लेकिन दुकानदारी मां उनजी सफ़र जेको आहे, दुकानदारी खां संत बणे ते जेको सफ़र आहे, उन जी जेका महानता, उन जी जेका एॾी दुनिया में पहचान, उनजो जेको सफ़र आहे, उन सफ़र खे असां स्टार्ट कंदासीं। हे कथा जेका आहे वॾी आहे, तव्हांखे असां किस्तनि में ॿुधाईंदासीं, हिन जा पार्ट रखंदासीं, तव्हां उनखे सम्झिजो पार्टनि खे। हिकिड़ो भॻवान कृष्ण जो भॼन आहे, जहाँ ले चलोगे वहीं मैं चलूंगा, जहाँ नाथ रख लोगे वहीं रह लूंगा, जहाँ ले चलोगे वहीं मैं चलूंगा। इहो भगवान जो कृष्ण जो हिकिड़ो भॼन, इहो संत जे मथां बणंदो आहे, ऐं संत इन भॼन खे उन ॻायो बि हूंदो, जेकर इहो भॼन पुराणो हूंदो उन टाइम ॿुधो हूंदई त, छो जो कथा काफ़ी पुराणी आहे। सिंध जो हिकिड़ो शहर आहे दादू, उन दादू जे हिकिड़े गांव में, उन पास में नज़दीक गांव हुयो, नंढा गांव हूंदा आहिनि, उन गांव में इन संत जी, जंहिंजी हाणे संत जी कथा ॿुधाईंदा, उन संत जेको हाणे आस्थान आहे उहो नागपुर में आस्थान आहे। उन संत जो नागपुर में खट वारे साईं नाले सां आस्थान आहे। हाणे उते गदी ते उते विराजमान जेको आहे शेवा करे थो पियो, उनजो नालो फ़कीर चवंदा आहिनि उनखे। पोइ उन्हनि जे मुखार बिंद में तव्हांखे मां इहा कथा ॿुधाईंदुमि। असां जीअं नागपुर में घरों निकितासीं त हिकिड़ो प्यारो भगत नागपुर जो बिहारी लाल गॾु असां सां
दालबंदी रहंदो भगत, ॾाढो प्यारो भगत आहे। गाॾी में मूंसां गॾु हुयो, मजलिस कंदे कंदे असां वञूं पिया कंहिं, त मूंखे चई साईं हे सिंधी कॉलोनी आहे नागपुर जी, हिते हिकिड़ो ॾाढो प्यारो संत रहंदो आहे, ॾाढी प्यारी दरबार आहे, दर्शन कयूं। मां चयो यार सुठी ॻाल्हि आहे, संतनि जा दर्शन करण बि इन में पुछणी ॻाल्हि आहे। भरत असां सां चड्डा गॾु हुयो, मां चयो हल त दर्शन करे अचूं। वियासीं, असां वियासीं 5 मिंटनि जे लाइ, त 5 मिंट वञी दर्शन करे ईंदासीं, पर 5 मिंटनि जा 4 कलाक कीअं गुज़री विया उन कथा ॿुधदे ॿुधदे संतनि जी काई ख़बर न पई। उहा कथा तव्हां सां इन करे अॼु तव्हां सां शेयर कयां थो, छो जो अॼु कल्ह जेको जन्माष्टमी ॾींहुं हुयो, उन जन्माष्टमी जे ॾींहं ते मूंखे उन दरबार में वञिणो हुयो। मां उते चई आयो हुउमि त बाबा जन्माष्टमी त सुठी मल्हाईंदा आहिनि, राधा कृष्ण खे उहो संत मञींदो हुयो, राधा रानी जो सिमरन कंदो हुयो। हाणे जेको संत आहे उहो बि राधा रानी खे, मंदिर बि राधा रानी जो, आश्रम। त मां उन सां इहो चई आयुमि, त मां चयो मां परमात्मा हयाती ॾिनी, परमात्मा चाहियो त मां जन्माष्टमी तव्हां वटि अची आस्थान ते कंदुमि। त पोइ वापसि हिंद खां हेॾे अचिणो पियो सिंधरे। उहा ई ॻाल्हि, जहाँ ले चलोगे वहीं मैं चलूंगा, जहाँ नाथ रख लोगे वहीं रह लूंगा। जाते वो परमात्मा, सोचोसीं इंडिया में, भारत में रहंदासीं, पर साईं कैलाशपुरी दातार जी शायदि प्रेम असां सां घणो आहे। हिन दफ़े असांखे 3-4 महीना हिते ई पंहिंजे आस्थान ते रहाए छॾियो अथसि, ऐं हे आस्थान जिते वेठा आहियूं वीडियो भरींदा, इहो बि समाधियुनि ते वेठा आहियूं। ऐं साईं बाबा सतगुरु साईं कैलाशपुरी जे जीवन चरित्र बि तव्हांखे ॿुधाईंदासीं असां, उनजी बि कथा सेटअप कंदा पिया, उहो बि तव्हांखे कथा ॿुधाईंदासीं गॾोगॾु इन सां। सो उहा कथा मुंहिंजे मुखारबिंद मां, मुंहिंजे मुखारबिंद तव्हांखे सॼी सम्झायूं था। उन गांव में उहो संत, उन संत नालो खट वारो मशहूरु आहे, नालो ॿुधायो हुयो मूंखे ज़हन में न आहे, पर मशहूरु खट वारी दरबार आहे, खट वारो संत। उते इहो हिकिड़ो वापारी, वापार करण वारो नंढो हिकिड़ो परचून जो दुकानु हुयो। माता पिता हुनखे शादी कराई, शादी कराए पिता शांत थी वियो त चई बाबा हाणे पुटु तूं परचून जो दुकानु तूं संभार। इहा 47 सन खां पहिरीं जी ॻाल्हि आहे। पोइ हाणे 43 सन या 44 ईअं कोई ॿुधाइनि पिया, या 42 हुयो सन। पिता उनखे दुकान उहो संभारे, पाण शांत थी वियो, परलोक सुधारियो, माता बि उनजी शांत थी वई, परलोक सुधारी, त उनखे दुकान बि संभारिनऊं ऐं उनखे शादी बि करायऊं। त उनजा माता पिता माता जो हिकिड़ो ई पुटु हुयो। जीवन जी गाॾी हलंदी रही। उते भारत जो, हिंद जो कोई संत ईंदो हुयो दादू शहर में, सिंध दादू शहर में, त हिन उनखां खटवारे साईं जेको उनखां नाम वरितो। नाम वरितईं त हिनखे चयईं त बाबा हाणे तूं नामधारी करे पंहिंजो दुकानदारी बि कर, वापार बि कर ऐं नाम सिमरन बि कर पियो। हे उन संत जी आज्ञा मने ऐं माता पिता जी आज्ञा मने करे पंहिंजो दुकानदारी करण लॻो। घरवारी ऐं पाण जीवन सुठो ई हिकिड़ो आनंदमय गुज़रे पियो। प्रभु परमात्मा जी कृपा सां शादीअ साल खां पोइ हिननि खे सुपुत्र ॼायो। ॾाढो ख़ुशियूं कयूं शहर में, गांव में। उन गांव में लॻभॻि 30-40 घर हुया, कंफर्म न आहे, पोइ 30 हूंदा, 20 हूंदा, या 25 या 40, नंढा गांव में। त ख़ुशियूं जीअं कंदा रहिया,
पर ख़ुशियूं उन्हनि जूं जेके आहिनि परमात्मा उन जे इम्तिहान वठणु शुरू कयो, परमात्मा उन्हनि जी ख़ुशियूं वापसि पाण ॾे मोटाइण लॻो। छो जो अगरि परमात्मा ख़ुशियूं असांखो वरदो आहे त उनजो मतिलबु इहो न हूंदो आहे त उहो निर्दयी आहे परमात्मा, या परमात्मा असांखे ख़ुशियूं नथो ॾे ॿियनि खे ॾे थो। न न, ईअं न आहे। परमात्मा दयावान आहे, दयालु आहे। असांखो अगरि हिकिड़ी ख़ुशी वठे थो न, उन जे पधरू असांखे ढेर सारी ॿियूं ख़ुशि ॾियण जे लाइ असांखे वठे थो पियो। उहो वठे थो कुझु उनजे लाइ भलो कुझु हूंदो। इहा शइ असांखे उन टाइम सम्झ न ईंदी आहे। बाद में असांखे सम्झंदा आहियूं त अरे यार हे ॾाढो सुठो थियो, काश हे न थिए हा त असां ईअं न थियूं हा। पहिरियों असांखे ख़बर न पवंदी। पहिरियों असां चवंदा आहियूं यार भॻवानु ॾाढो कठोर आहे, भॻवान सां हीअं कयो, असां हीअं कयो, मां सां हीअं छो थियो, मां हीअं हो छो थियो। इन जे बारे ते सत्संग जो असांजो मन विचलित वारो सत्संग माण्हुनि काफ़ी तव्हां प्रेमियुनि ॿुधो, ॾाढो प्यारो, ॾाढी पज़िराई मिली उन्हनि जी असांखे। त हर बार माण्हू इहो ई सोचंदो आहे ईअं छो थियो, मां सां छो थियो। पर उसकी गत मत वो ही जाने। पर चवंदा आहिनि न, जे अगरि 10 वस्तु ले पीछे पावे, सुखमनी साहिब में साहिबनि चयो 10 वस्तु ले पीछे पावे, एक वस्तु कारण विखोट गवावे। जे 10 भी न दे, एक भी न दे, 10 भी हर ले त मूड़ा काह करे। अगरि परमात्मा 10 शयूं ॾे थो असांखे, त उन मां अगरि हिकिड़ी खसे वठे थो त असांजो विश्वास टुटी वेंदो आहे। बसि मां भॻवान ॾे न वेंदुमि, मां भॻवान खे न मञींदुमि, मां मंदरु न वेंदुमि। बसि भॻवान मांखो हे शइ छो खसी, हे मूंखे प्यारी हुई ॾाढी सभिनि शयुनि मां। त पोइ माण्हू उहो पंहिंजो विश्वास ख़तमु करे छॾंदा आहिनि भॻवान जे मथां। त साहिब चवनि था, जे अगरि भॻवानु तोखे 10 वस्तु जे पधरू उहो 10 वस्तु बि न ॾे, या हिकु वस्तु जे पधरू 10 वस्तु खसे वठे, त पोइ तूं चरिया छा कंदे? तूं ॿुधाए छा करसि पोइ? कुझु बि न। हाणे कई सैलाब आया आहिनि। अॼु हिकिड़ो सैलाब जो मां ॾिसां पियो त हिकिड़ो 22 फैमिली हुनजी, 22 परिवार हो 22 ॼणनि जो, उनमां 21 ॼणा शांत थी विया, गुज़ारे विया, लुड़ी विया उन में सैलाब में। हिकिड़ो माण्हू बचियो, उहो रोए पियो ॾाढो, चए पियो